अरे वाधायूं हुजनि अदी। अरे अॼुकल्ह छोकिरो छोकिरी सभु हिकु बराबरि थींदो आहे। पुट नॉर्मल थी ऑपरेशन सां शुक्र साईं जो शुक्र मिड़ेई थी वियो। बबी तव्हांजी नुंहुं सची प्रेगनेंसी बेड रेस्ट ते हुई। मूंखे त बबी ॾाढी चिंता थी वई कीअं थींदो ॿार। अॼुकल्ह जी छोकिरियूं बि त भाभी ईअं ई आहिनि न, मग ईअं हथनि में अलाए कहिड़ो फैशन आहे। मूंखे यादि आहे भाभी असांजा ॿार कीअं मस्तु थुल्हा थुल्हा, इहे ॾिसो 2.25 किले जो आहे, कीअं हंज में खणनि। न मूंखे त डपु थो लॻे भाभी। पुट हाणे खाइजे सभु सुठी तरह, तूं खाईंदी तॾहिं हिनखे लॻंदो कुझु। जेको मम्मी खाराए न माठ करे, न माठ करे खाइजे। खुराक ठाही आहे भाभी? हा सुठो सुठो। खीर कोन थी पी न पुट, न पुट 3 गिलास हेड वारो खीर। रोटी छा ठाही आहे भाभी? तुरई ऐसी तुरई? सुठो सुठो। ईअं मोड़ा मुचका न ॾे, ये ऐसी तुरई सुठी थींदी आहे पेट जे लाइ। पोइ भाभी फकी न पुट, फकी खणजे। ईअं मथो अणबो छो पियो आहे? अलाह छोरी माइग्रेन जो सूर थी वेंदो। हिते भाभी देसी की स्टोल आहे, हा स्टोल ईअं बंधी करे मस्तु ईअं पायोसि हिनखे। पोइ हलां दी। हा मालिश वाली जो नंबर, हा मां मोकिलियां थी न, तव्हांखे नंबर मोकिलियां थी।